अवलल्लाहु अलीम आलाल मजूधणी अवलल्लाहु अलीम आलाल मजूधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में नमस्कार हुजे दुआ हुजे कि साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे पर अहिड़ी गर्मीअ में माण्हू उहे ख़ुशि हुजनि जेके थधी मशीन में वेठा हुजनि जिन खे वालदेन जी दुआ हुजे अबा त अलाह कंदो हुजे त अबा तूं मालिक कंदो हुजे त थधी छांव में बीहंदो हुजी सो बा उहे थधी छांव में पर हिकिड़ा वरी अलॻि महिनत कस उहे मालिक जा दोस्त हुजनि जेके महिनत कस हुजनि उहे सुबुह सांझीअ ततीअ थधीअ काहींदा हुजनि ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी इहा वरी उन्हनि लाइ हुजे तव्हां पाण पतोड़ींदा हुजो अव्हां हलंदा हुजो पोइ कहिड़ी मुंद मौसम बि हुजे झुड़ हुजे मींहुं हुजे गर्मी हुजे सर्दी हुजे बिठाई साईं चयो ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थियई हूंदा पोइ पेर न लही पीढ़ीअ जो तो इहो हुजे महिनत कसला जेके बालक हुजनि उहे बि महिनत कंदा हुजनि हींअर ईअं न चवंदा हुजनि त स्कूल में गर्मी लॻी पई हुजे मोकलूं न थियूं हुजनि उस्ताद बि चवंदा हुजनि शागिर्द बि पर तालीम जेका हुजे उहा कहिड़ी बि ॾुखियाई में हासिलु करणु खपंदी हुजे अबा माण्हू हिकिड़ो वेलो न खाए पर तालीम हासिलु करे जेको हुजे अव्हां खे अॻिते जेको हुजे कामयाबी मिलंदी हुजे अव्हां जी ज़िंदगी जेका हुजे उहा संवरजंदी हुजे ऐं अव्हां जेको हुजे पंहिंजी मंज़िल माणे सघंदा हुजो ऐं अव्हां खे हर जाइ हर जॻह जिते बि हलिया वेंदा हुजो पोइ पंहिंजो मुल्क हुजे ॿाहिलो मुल्क हुजे पर अव्हां खे उते इज़त मिलंदी हुजे मान मिलंदो हुजे उहो छाजे करे मिलंदो हुजे जॾहिं अव्हां तालीम में आफ़्तिया हुजो हुनरमंद हुजो सो तालीम सां गॾोगॾु हुनर बि हासिलु कंदा हुजो पर हुनर सां गॾोगॾु जेका हुजे औलाद जी उहा तरबियत हुजे उहा बहितर कंदा हुजो त सुभाणे माण्हू सां कीअं ॻाल्हाइणु खपंदो हुजे कमु कीअं करणु खपंदो हुजे ऐं माण्हू तरतीब में कीअं हलंदो हुजे साला साल ॻाल्हाइणु खपंदो हुजे उते अव्हां ॻाल्हाईंदा हुजो जिते न ॻाल्हाइणु खपंदो हुजे उते ख़ामोश रहंदा हुजो उन में ई जेको हुजे बहितरी थींदी हुजे उन में ई अव्हां जेको हुजे सगारा थींदा हुजो उन में ई अव्हां खे इज़त ऐं मान मिलंदो हुजे सो इन सां गॾोगॾु तरबियत बि ज़रूरी हुजे त औलाद खे छो त तव्हांजो तजुर्बो वॾो हुजे ऐं हिकिड़ो जेको अॼु जो बूटो हुजे हिनखे न कई साल लॻंदा हुजनि पर अव्हां 50 साल जा हुजो 40 साल जा हुजो 30 साल जा हुजो 50 खां मथे जा हुजो तव्हांजो औलाद जेको हुजे उनखे सम्झाइणु ज़रूरी हुजे उनखे उन अव्हांजो वक़्त त जेको हुजे ॾुख में सुख में पोइ पढ़िया हुजूं न पढ़िया हुजूं गुज़री वियो हुजे पर हाणे जेको हुजे उहो वक़्त न हुजे हाणे पंहिंजे बालकड़नि खे तालीम बि ॾींदा हुजो उन्हनि खे हुनर बि ॾींदा हुजो उन्हनि जी तरबियत बि कंदा हुजो ऐं उन्हनि खे नसन पतन खां परे रखंदा हुजो इन करे भिटाई साईं चयो हुजे त पढ़नि की न बा पढ़ियासीं जेके पढ़ंदा हुजनि वरी कढ़ंदा की न हुजनि सो पढ़णु ऐं वरी कढ़णु जेको हुजे न कढ़णु माना ज़िंदगी में हलणु ॾुखियाईअ में हलणु ॾुखियाईअ में हासिलु करणु उहो असुलु कमु हुजे सो इन सॼी जेके ॾुखियाई ऐं सुखियाई में अॼु वरी हिकिड़ी ॿी ॾुखियाई हुजे सुबुह सां माण्हू चवंदा हुजनि दादा सुठी ॻाल्हि कंदो हुजे पर असीं वरी चवंदा हुजूं त सुबुह सां भला जे जीअं राधुली गॾु बीठी हुजे जे मुंहुं सुठो न हुजे त भला माण्हू वरी ॻाल्हि सुठी कंदो हुजे असांजो मुंहुं जेको हुजे उहो चङो न हुजे बाक़ी तुंहिंजो मुंहुं त अहिड़ो हुजे महराज मुंहुं ॻाल्हि कर मुंहुं ॾिसण वटां हुजे जेको तुंहिंजो मुंहुं ॾिसे ॾिसो हितां फिरी हिन वञी हिन सिधो जेको तुंहिंजो मुंहुं ॾिसे उहो बीमार बि उथी खड़ो थींदो हुजे हा न जीअं हींअर हे ॾिसो उभी खड़ी थी बीठी हुजे हाणे हींअर तूं बि छॾींदो हुजे अहिड़ा ठकाव न ॾींदो हुजे ठकाव छा हुजे गर्मी हुजे जो ठकाव कढाईंदो हाणे वरी रामू ठकाव कढाए गर्मीअ ते अहिड़ो असर करो हुजे जो हिन मगज हिकिड़ी जात ई न बीहंदो हुजे तुंहिंजो मगज घुमरियूं खाईंदो हुजे तुंहिंजो मगज बि सही न हुजे हा मुंहिंजो सही हुजे तूं पंहिंजो कुझु कंदो हुजे हा त मगज सही हुजे त हाणे ॻाल्हि थींदी हुजे तालीम जी
हुनर जी तरबियत जी हाँ हाणे उते वरी रात जो किथो आयो हुजे इहो कढ़ो हुजे कम ओ इहो हुजे त सुबुह सां इहा ॻाल्हि करणु न चाहींदो हुजां जेका मूंखे लाज़िमन करणु खपंदी हुजे छो करण खपंदी हुजे चवंदा हुजनि सुबुह सां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा हुजो सुबुह जो ईंदा हुजो त रामला हे कंदा हुजो हो कंदा हुजो पाण में झेड़ो न कंदा हुजो जहिड़ो हाल हुजे हा। तो पैस प्रिया नाल हुजे पर हाणे को जेको चङी ॻाल्हि बि करूं हा हा नसीहत बि ॾींदा हुजूं उगरूं बि हुको करूं बि करूं उगरी ॻाल्हि हा उगरी ॻाल्हि बि करूं हा वाह रे वाह हाणे वरी इहा बि कंदो हुजे हा हा अॼु कंदो हुजां चङो कंदो हुजे शोभा अॼु खां वठी वरी राति जो 12 बजे खां वठी वरी तेल जेको हुजे 14 रुपया पोइ पेट्रोल बि 14 रुपया ऐं पैसा चढ़ंदो हुजे वरी डीज़ल बि वरी चढ़ंदो 14 रुपया हुजे। ऐं हा अञा चुप वरी त कंदी चढ़े। हुजे ऐलान त करणु ॾींदी हुजे यार एलान हिते ई रखंदो हुजे अलाए छा थींदो हुजे अञा चढ़े हा तो इहो राति जो 12 बजे खां वरी इहो नयूं क़ीमतूं जेके हुजनि उहे लॻंदियूं हुजनि सो अवां हौसलो रखंदा हुजो जीअं चवंदा हुजनि हाणे को हौसलो रखंदा हुजो हा। पेट्रोल ऐं डीज़ल विधो हुजे चढ़ंदो असां रखंदा हुजूं हौसलो हौसलो, हाणे कहिड़ो हौसलो थींदो हुजे हौस- पेट्रोल डीज़ल चढ़ंदो विधो हुजे पोइ वरी उहो जो चढ़े त पोइ वरी इहो राशन पाणी बि चढ़े शोभा हींअर इहो पेट्रोल डीज़ल चढ़ंदो हुजे त वापारी वरी चवंदा हुजनि ॿकरा बि चढ़ी विया हुजनि त ढगा बि चढ़ी विया हुजनि पोइ इहो बज़ार हाणे करण खां बि चढ़ी वई हुजे सो इहो चवंदा हुजनि परे खां खणी आया हुजूं हेतिरो जेको हुजे ख़र्चु आयो हुजे सो इहो जेके हिन हाणे ईद अचे इहो वरी सॼो वज़न उन ते पए पोइ इहो किराया भाड़ा पोइ उन खां पोइ वरी ख़र्च पखा सो बसि अवां रुॻो ही मुंहं क्याड़ी खे खणी वरी चुप करे वेही रहंदा हुजो त बसि क्याड़ी खणण खां सवाइ बचियो छा हुजे हा बसि हीअं वेही वेही खणी वरी हीअं राधलिया ॾंद कढी बीह रहंदा हुजो राधली रगो ॾंद कढंदी हुजे ॿियो राधली खे कम ई न हुजे भला कढंदी त हुजे केॾे ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे महांगाई वेंदी हुजे चोट चढ़ंदी ऐं असां ते बिठा हुजूं हा तो उहो त हिकिड़ो थींदो हुजे पर हुन सां गॾोगॾु वरी अब गर्मी त ज़ोर शोर सां हुजे सो गर्मीअ खां पाण खे बचाईंदा हुजो पाणी जो इस्तेमालु कंदा साफ़ पाणी सुठो पाणी पीअंदा हुजो ऐं त लीमे जो शरबत लीमे जो शरबत हा इहो बि लाज़मी पीअंदा हुजो ऐं लस्सी बि पीअंदा हुजो इहो तर मसाला जेके हुजनि इन्हनि खां थोरो मिड़ई पासो कंदा हुजो ऐं काॾे बि गर्मीअ में ॿाहिरि निकिरो त मथे खे ढके निकिरंदा हुजो मथो ढके निकिरो त घर में छल लॻो पर वरी बि इहो जेको तओ हुजे इन करे मथे खे ढके निकिरंदा हुजो ॿराड़ी जो माण्हू असांजा ॻोठाणा माण्हू इहा ॻाल्हि खे सम्झनि टोपी पाईंदा हुजनि को कपिड़ो वठी मथे ते रखंदा हुजनि सरी बाबू वरी इहो टोपी पाए हा केप बटणनि वारी हणी वरी इहे हलंदा हुजनि वरी पोइ इहो पाईंदा हुजनि उहा पघर करे काढ़े खां बचंदा हुजनि हा सो इहो के वरी छटियूं खणी घुमनि हा, इहो। वॾा माण्हू उहे वरी छटियूं खणी घुमनि बाक़ी वरी ॿराड़ी जा माण्हू पोइ हीअ कार बसि हीअ झोलीअ जी हणा हुजे पोइ उहे रुॻो ही कंदा हुजनि त बसि जेके वरी असांजी वधियूं भेनरूं जेके हुजनि गाह पठे जी माल मता जी कंदियूं हुजनि उहे बि पंहिंजो ख़्यालु लाज़मी रखंदियूं हुजनि ऐं गाह पठे ते वेंदियूं हुजो त पाण सां गॾु पाणी लाज़मी रखंदियूं हुजो ऐं पाणी बि ज़िंदगी हुजे अधु ज़िंदगी माण्हू जी पाणी हुजे सो हुनरमंद माण्हू जेके हुजनि महिनत कस हुजे पाणी केॾे सफ़र में वेंदा हुजो बालक स्कूल वेंदा हुजनि हुननि खे पाणी लाज़मी ॾींदा हुजो ऐं बालक खे सम्झा थोरो थोरो पाणी माण्हू पीअंदो हुजे उन करे जो निड़ी जेका हुजे उहा हाली रहंदी हुजे ख़ुश्क थी वेंदी हुजे छो त जेको माण्हू खे गर्मी में पसीनो निकिरे पघर निकिरे न उनजो पूरा वरी पाणी कंदो हुजे तो पाणी जेको हुजे उहो घणे खां घणो इस्तेमालु कंदा हुजे हा हाई साहबा इहे ॻाल्हियूं हुजनि जेके अव्हांखे ॿुधायूं हुजनि पर अॼु को प्रोग्राम हुजे जेको लाइव हुजे अव्हां ॾिसंदा हुजो हाणे असां छंछरु या आचर ते असां हूअं ई अचूं सालनि खां अव्हांखे ख़बर हुजे सुबुह जो 10 खां 12 बजे अव्हां जे असां हुजूं सम्झो त कंध में न माना साम्हूं ख़िदमत में रामण कंध में हुजे बाक़ी राधला जी ख़िदमत में हुजे अब ईअं सम्झो खणी बसि कंध में इहो कंध में कीअं थींदो हुजे भई ईअं ॻाल्हि कंदा हुजे भला सिंधी सिले में न सिले में कहिड़ी हुजे माना हाणे असां अहिड़ा हुजे जो माण्हुनि जे कंध ते हुजूं सो अब उन सां गॾोगॾु वरी इहो जेको हुजे यूट्यूब चैनल हुजे महिराणी टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे हुनखे अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो
उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेराण खां वठी लाॾा लोक गीत या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेराण टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल में। उन सां गॾोगॾु फेसबुक ते मेराण टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे सो उनखे बि तव्हां लाइक कंदा हुजो, उते तमामु घणो पसंदि कंदा हुजो, यूट्यूब ते पसंदि कंदा हुजो। सो इहे अव्हां जा मिड़े वॾा वड़ हुजनि। हाई तो मैं और सब कुछ कर सकता हूँ मगर एक काम जो है वो रामू नहीं कर सकता। हाँ, वो तो मेरे को भी पता है, तेरे गोडों में बड़ा निभाग है, नहीं तेरे से काम तो पुजता ही नहीं है। ऐसे बात है ही नहीं। बाकी केड़ा निभाग है? रामू बच्चा सब कुछ कर सकता है बस एक काम नहीं कर सकता। हाँ, कमा नहीं सकता बस ये बात है। वो ये बात नहीं है निभागी, बात को समझती नहीं है। तू बखड़े फाट खाई तो हो ना। बच्चा सब कुछ कर सकता है, रामू बच्चा सब कुछ कर सकता है, सब कुछ कर सकता है। रामू बच्चा है, ये रामू बच्चा सब कुछ कर सकता है। तेरे को भी शर्म की जरी नहीं है? अभी तक तू जो है रावण बच्चा है। मैं खुद को प्यार से बच्चा बोलता हूँ। रामू बच्चा सब कुछ कर सकता है, एक काम नहीं कर सकता। नहीं करो तो नहीं करो, मेरे को क्या है? पूछो कौन सा? हमारी केड़ो है? वो इसको नहीं समझा सकता। तू मुखे छा समझाए दो जी? अरे तेवा चूचड़ी वही हुजने। सब कुछ कर सकता हूँ मगर इस अपनी बीवी को मैं नहीं समझा सकता। तो जाने बस कंदो हो जे वारी बीबी केड़ो तो जो ए ते कसूर करो हो जे। बात जो भी करो उसको उल्टा समझती है। केड़ो उल्टो समझो हो जे, सीधी गाल के समझना हो जो उल्टो करो। इसका दिमाग भी जबल का पत्थर है, एक ही जगह पर है, बस जो है वो बात क्लियर है। तेरा दिमाग वारी क्या है? हमारा नरम मुलायम जमीन की तरह है, रोज उगता है, रोज उगता है। जो असल दिमाग हो जे जो मुल्क तुझे दिमाग में तो हलंदो हो जे। ओ मुल्क पाण हले मुझो दिमाग वरे रोज नई गाल कंदो हो जे को जे वरा फेरे मोले यो ये न कंदो हो जी। अब वरी यो लंबर हलंदो हो जे बस टीवी ते हां ते बस आके फोन कॉल कंदा हो जो रामू इरादा हर संचरा अचे सुबह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी खिदमत में हाजिर थींदा हुजन। सो अवां के तेलारी गाल त बुधाइजो पर उन जाय ते वरी अवां के एड़ी भलो को कलाम बुधाइंदा हुजो जो जंसा वरी अवां घट थींदी। हां सो भाई यो रंग ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापस ईंदा हुजो। अन्या तहां सां कचहरी बुक करो, भोग बुक करो, फोन कॉल ते ॻाल्हाईंदा हो। हां रामू ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में चवंदा हुजनि अबा साल गुज़री वेंदा हुजनि, ॾींहं गुज़री वेंदा हुजनि, हफ़्तो गुज़रण में बि देरि न लॻे। ज़िंदगी जेका हुजे उहा ईअं वेंदी हुजे अबा वारीअ वांगुरु मुठ मां जीअं वारी वही वञे, जीअं चवंदा हुजनि अबा अहिड़ो कमु करो जेको कमु ईंदो हुजे। सो ज़िंदगी बि ईअं गुज़रंदी वेंदी हुजे माण्हूअ जी, कंहिंजी ॾुखनि में, कंहिंजी अबा ईअं टाइम पास थी वेंदो हुजे, को त परेशानीअ में बि हुजे। सो इन करे बाबा पंहिंजे ज़िंदगीअ जो ख़्यालु रखंदा हुजो, अहिड़ा क़दम खणंदा हुजो, बहितर कंदा हुजो जेको ज़िंदगी में अव्हां पाण खे ख़ुशि रखे सघंदा हुजो। ज़िंदगी जेका हुजे माण्हू खे बार बार न मिलंदी हुजे। ज़िंदगी ही मालिक साईं जे तरफ़ां हिकु ॾिनल गुलदस्तो हुजे, उन मालिक जी अमानत हुजे ऐं उनखे जेको हुजे सुहिणे नमूने सां गुज़ारींदा हुजो। हेलो 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 अबा अबा केरु कहिड़े शहर खां मुंहिंजा राणा? कुझु लॻो पियो न। हा सभु ख़ैरु, केरु कहिड़े शहर खां भाउ? सैयद मुख्तार अली शाह लाड़काणो। सैयद मुख्तार अली शाह लाड़काणो। केवला ठीकु हुजो, चङा भला हुजो? ॿियो ख़ैरु लॻो पियो? सभु ख़ैरु। अलाए किथे गैर हाज़िर लॻा पिया हुजो? थोरो अर्ज़ु जी हुकुम करो। हुकुम न अर्ज़ु लाल साईं धमाल ॿुधाए। लाल साईं जी धमाल ज़रूरु ॿुधाईंदो हुजे। एतिरो अक्सु काथे हुजो केवला वॾी गैर हाज़िरी लॻी पई हुजे? कोन में ॻोठ में नई दवा मोबाइल ॻाल्हाइण में न इन करे महीनो ॾेढ ॾिने
माना ॻोठ जो हुजे यको त पोइ माना असांखां राब्तो ई ख़तमु। न उहो लाल साईं जो बस इहो लाड़काणे वारनि खे सलाम क़िबला, वॾी महिरबानी। कुर्बा वांजा मोहबतूं आवाजूं सो भाई लाड़काणे अबा चंदा जंदा लाड़काणो बि हींअर अहिड़ो तपियो पियो हुजे कि छा ॿुधाईंदी हुजे, तॾहिं त जेको हुजे तकड़ में चयो हुजे बसि धमाल ॿुधाईंदा हुजो। शोभा ॾाढी गर्मी हुजे। जिंदगी में कम सोचे समझी फैसला सोचे समझी कंदा हुजो, हिन रामले वांगी फैसलो न कंदा हुजो खणी हेड़ा मथे में अगर भी फैसलो न कंदा हुजो जो हिन सां शादी करी हुजे हाणे सॼी जिंदगी जेको हुजे हीअं करे ॿेठे हुजा, न कंहिं कम जो हुजे न कंहिं कार जो हुजे, लॻो दुश्मन अनाज जो हुजे ॾींदा हुजो हणंदा हुजा। हूं करे वो छा हुजे तो हे सारा मोड़े करे हे मोन ॾिठो हुजे हां मूं हिसारो करो। फैसलो मना चे तो जो मत भली हुजे के अदा फैसलो कंदा हुजो, रामण जहिड़ो न कंदा हुजे न त हेड़ी जनानी मिलंदी हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कड़े शहर खां मुंहिंजा भाउ? बाबा नवाब शाह शहर खां अरबाब भट्टी। चाल हुजे ता ठीकु हुजो, चङा भला हुजो, नवाब साहब ठीकु हुजे, मुंद मौसम गरम लॻी पई हुजे। सफ़ा सफ़ा काढ़े पियो बा। हा वाह सफ़ा हिन करे मूं चयो हुजे त पुछ ईअं चवंदो हुजा वाह इहो मुंद गरम लॻी पई हुजे, माना सम्झी विया हुजो। हा बेशक कीअं तबियत फ़कीराणी जी कीअं तबियत? फ़कीराणी बाबा पियो जे अदा तव्हां कीअं हुजो, ठीक ठाक हुजो, बचड़ा ठीक हुजन? अल्हम्दुलिल्लाह मालिक जा एहसान, बस तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, इंतज़ार हुयो 10 बजे। आओ कुर्ब वांजा फ़कीर रामण जो प्रोग्राम ॾिसूं को जेको आहे सो माना सकून वठूं। बाबा सुकून सुबुह सां आयो हुजां, मूं चयो अॼु भली कचहरी कंदो हुजां, विच में पोइ हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कयो, पोइ वरी मूं चयो सभु क्यारी खनी वरी पोइ प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी। कुर्ब हुजे न बा नंढड़ा ठीकु आहे साईं, भाॼाई ठीकु ऐं नौजवान ठीकु? सभु तयार आहिनि, बादशाह ख़ान बि तयार आहे। बाबा स्कूल जी बादशाह ख़ान स्कूल आहे बादशाह। स्कूल हुजे न सलाम ॾींदो हुजे, ॾाढो सुठो बालक हुजे ऐं अवां बि कमाल कंदा हुजो जो हुन स्कूल तरतीब सां मोकिलींदा हुजो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, वरी सुभाणे तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो ज़रूरु। हा न न ज़रूरु ज़रूरु बाल जरूर शामिल कंदा हुजो, उनखे भाभी के भी सलाम ॾेई छॾींदा हुजो, बचड़नि के भी सलाम। जी जी आमीन। वालेकुम अस्सलाम। कुर्ब लख थोरा मोहबतूं आवाजूं वड़ा हुजनि, अवां सभिनी जा जेके तव्हीं फोन कॉल कंदा हुजो, राम राधा के ॾिसंदा हुजो, पसंद कंदा हुजो, अवां सभिनी जा कुर्ब हुजनि। ओ जी रामू सब कुछ कर सकता, बस एक काम नहीं कर सकता। दूर जाओ रामू सब कुछ कर सकता, बस एक काम नहीं कर सकता। नहीं कर सकता है तो मैं क्या तेरे को पगला है के रखूं क्या? देखा नहीं कर सकता तो नहीं कर, सब मेरे को क्या फर्क पड़ता है? हेलो हेलो सकता है। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। अदा एॾो परे हुजी जा ॿ टे दफ़ा हलो कयो हुजे, किथे वेठो हुजी, केरु हुजे असांजो भाउ? साईं मोहम्मद पुनल जूणे जो ज़िलो दादू। वाह वाह हलो मुंहिंजा पुनल अदा कीअं हुजी? चङो भलो हुजी, ठीकु हुजी? साईं अल्लाह जा लख असां, तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे, तव्हां चङा भला, तबियत सही आहे, जोड़ लॻा पिया आहिनि, मौज लॻी पयूं आहिनि। सभु ख़ैरु हुजे। तव्हां कीअं हुजो, ठीक ठाक हुजो? अल्लाह जा एहसान आहिनि, अदी दुआ आहे तव्हांजी, तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे। अदी अॼु हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदुमि तव्हांखे। वाह 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 गज़ल ॿुधाईंदो हुजे अदा। चए थो कारी आहे फतवा थी ही जारी आहे, वाह पुट खां थींदी ग़लती आहे, ॾोही धीअ वीचारी आहे, कूड़नि रस्मनि अॻियां अक्सर बेवस हूंदी नारी आहे, मर्दनि पंहिंजी गैरत ख़ातिर मज़लूम औरत मारी आहे, पीउ जे पग जो मान रखियाई, पीउ जे पग तां वारी आहे, तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ त कोन्हे, ज़ालिम दुनियादारी आहे, नोहा कयूम गैरी खामा, सिंधड़ी मातम सारी आहे। साईं पेट्रोल जे हिसाब सां तव्हांखे गज़ल ॿुधायो। इहो पेट्रोल जे हिसाब सां? साईं बिल्कुलु।
बसि इहो त वरी असांजे जेको समाज में थींदो हुजे इहो त उन में हुजे। सो इहो न्याणीअ जेका पंहिंजे पीउ जी इज़त कई हुजे पर पीउ हुनखे पल में छा ॾिनो हुजे, इहो ॾुख सॼे समाज खे हुजे। इहो ॾुख सॼो समाज में थियो त ज़ालिम दुनियादारी आहे। दुनिया त वञे थी ज़ालिम थींदी पर अॼुकल्ह ज़िंद जो को बि मान न रहियो आहे साईं। बसि चवंदा हुजनि त कुझु बि हुजे वॾो वॾो हुजे, वालिद वालिद हुजे, वालिद खे वॾो हुजणु खपंदो हुजे ऐं उनखे पंहिंजो किरदारु अदा करणु खपंदो हुजे। सो कई चेहरा हुन मुरझाए छॾिया हुजनि। बिल्कुलु साईं बिल्कुलु। ॿियो साईं ख़ैरियत आहे? ख़ुशि आहे? तव्हांजो प्रोग्राम ॾाढो पसंदि ईंदो आहे असांखे, असां हर हफ़्ते ॿुधंदा आहियूं। इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि जो मेहरान टीवी खे ऐं हिन प्रोग्राम खे एतिरो पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, दिलि जी ॻाल्हि कंदा हुजो, इहे अव्हां जा वॾा वॾा हुजनि। साईं तव्हांखे मौला आबाद कंदो, ख़ुशि हूंदो। लख थोरा वॾी महिरबानी, लख वॾी महिरबानी अव्हांजी। शोभा चवंदा हुजनि त रस्म कहिड़ी बि हुजे, कम कहिड़ा बि कुदा हुजनि, पर चवंदा हुजनि त ॻाल्हि हक़ सच जी हुजे। सलाम हुन न्याणीअ खे हुजे जंहिं पीउ जी पग जो मान रखे ऐं पंहिंजो सिर त क़ुर्बान करे छॾियो हुजे। अब चवंदा हुजनि त भेनरूं पंहिंजे भाउरनि तां क़ुर्बान थींदियूं हुजनि, पीअर पंहिंजे औलाद तां क़ुर्बान थींदा हुजनि, पर हिते कुझु हाणे मिड़े कहाणियुनि जा रुख बदिलबा हुजनि। असांजे समाज जा रुख अलाए छो हीअं नवां नवां बदिलबा हुजनि। सो इन ते सॼो समाज ॾुखारो हुजे। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अदा केरु कड़े शहर खां मुंहिंजा भाउ? छा हाल हुजे? दा ठीकु हुजी? चङो भलो तबियतूं ॿाहिरि सभु ख़ैरु लॻो पियो हुजे? सभिनी खे सलाम ॾींदो हुजे, मोहबतूं हुजनि। अव्हां फोन कॉल कई हुजे। लख थोरा अव्हां फोन कॉल करे हाल वाल वरितो हुजे। सो वाह इहे रस्मूं अहिड़ियूं रस्मूं असांजे कंहिं कम जूं न हुजनि हिन समाज लाइ। हीअ धरती आहे रस्मुनि सां जेको हुजे जीव झुरी पवंदो हुजे ऐं ईअं त लॻंदो हुजे जहिड़ो त न्याणी जेका हुजे, न्याणियूं हमेशह निमाणियूं हुजनि ऐं न्याणियुनि जो जेको हुजे क़दुरु कंदा हुजो, न्याणियुनि जो अहसासु कंदा हुजो ऐं न्याणियुनि खे जेको हुजे मान ॾींदा हुजो। न्याणियुनि खे असी त चवंदा हुजो भाई, न्याणियुनि खे तालीम याफ़्ता कंदा हुजो, उन्हनि खे तालीम ॾींदा हुजो, उनखे सहुर ॾींदा हुजो, उन्हनि खे सम्झाईंदा हुजो, उन्हनि जी तरबियत कंदा हुजो, उन्हनि सां कचहरी कंदा हुजो। इहो वञी थींदो हुजे अव्हांजो कमाल। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े शहर खां भाउ? नज़ीर अहमद मशहूरी ॻोठ हाजी मोहम्मद हाशिम मशहूरी। अब इहो कहिड़े ज़िले में हुजे? इहो शहर 60 मील पहिरियों ज़िलो नवाब शाह। हाई शाबाश, इहो ॻोल्हां त उन ॾींहुं बि अव्हां फोन कॉल कई हुजे। पोइ वरी मां सोचींदो हुजां त मशहूरी साहिबु किथे हुजे, नौशहरे में हुजे या नवाब शाह में हुजे? नवाब शाह हुजे। नवाब शाह में हुजे। हा साईं, मशहूरी हेॾा बि जाम वेठा हुजनि। हा इन पासे बि जाम आहिनि। जाम न भलो प्रोग्राम ॾिसंदा हुजूं, ॾाढो मज़ो अचे पियो। अब वाह 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 वाह, अव्हां ख़ुशि त पोइ असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं। पियो राति ताईं तव्हांजी जोड़ी माशाल्लाह ठीकु ठाक हले पई। बसि दुआ करे छॾींदा हुजो, अदा दुआ करे छॾींदा हुजो, ॿियो सभु ख़ैरु हुजे। हदी असां सदाईं तव्हांखे दुआऊं कंदा आहियूं। अब सभिनी ॻोठ वारनि खे सलाम, 60 मील वारनि खे सलाम, भेनरुनि खे सभिनी खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी, लख कुर्ब। सो अधे जेको गज़ल पढ़ियो हुजे त उन ते आउं चवंदो हुजां त भिटाई साईं 7 सूरमियूं जेके हुजनि, भिटाई साईं जूं 7 सूरमियूं, उहे मेहरान टीवीअ ते लाइब्रेरी में मौजूदु हुजनि। अव्हां ॾिसंदा बि हुजो त मेहरान टीवी इन करे 7। पर हिकिड़ी फोन कॉल। हलो हलो हलो, वॾो गोड़ लॻो पियो हुजे। मूं चयो फ़ैसिलो थींदो हुजे को, हींअर फैसला बि जाम थींदा हुजनि। इन बि फ़ैसिलो हुजे। छा थियो हुजे? चयो हुजे हाणे वॾड़ो ॻाल्हाईंदो हुजे त भले ॻाल्हाईंदो हुजे, हिकिड़ो जॾहिं ॻाल्हाए त ॿिए जो कमु हुजे चुप कंदो हुजे। अहिड़ो त मुंहुं कंदी हुजे। मूं चयो अलाए हुन कयो हुजे तुंहिंजी ॻाल्हि जेका हुजे उनखे अॻिते वधाईंदी हुजे। ऐं सभा सोभा मूं वरी इहा ॻाल्हि कई हुजे त अॼुकल्ह जेको हुजे असांजे समाज में, ऐं वरी 7 सूरमियूं जेके हुजनि भिटाई जूं, अबा ससुई हुजे, सुहिणी हुजे, मारवी हुजे, हा लीला हुजे। अब ॾिसो त इन में भिटाई साईं इन करे वाज़िब करे छॾियो हुजे त औरत छा हुजे, न्याणी छा हुजे, उन जो किरदारु छा हुजे, उनजी मंज़िल छा हुजे, उन आधार भिटाई असांखे सम्झाईंदो हुजे। पोइ भिटाई चए त सदायती सबका, हुन न्याणीअ जे पंहिंजो ॾेई छॾियो हुजे पाण। भिटाई साईं चए त सदायती सबका, बुख न बासे का।
सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस ना है जाए मूसी हले साजा जीव मिठो ई न करे। वाह वाह वाह। हुन पंहिंजो जीव ॾेई छॾियो हुजे। ऐं ईअं बि न हुजे जेको न्याणी हुजे या औरत हुजे घर जी जेको ज़ाल हुजे या माउ हुजे या भेण हुजे रगो घर जे कमकार घर खे जेको हुजे सवारण में हुजे। ईअं बि न हुजे पर न्याणियुनि जा औरतुनि जा जेके हुजनि हक़ हुजनि उन्हनि खे पंहिंजा हक़ ज़रूरु ॾींदा हुजो छो त न्याणियूं जेके हुजनि वॾी नेमत हुजनि। पर वरी सुहिणी में ॾिसो लतीफ़ साईं चए घड़ो भॻो मुंद मुई घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया वाह वाह। तंहिं पोइ सुआ सॾ मेहार जा माना सुहिणी त पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾियो हुजे। अबा हुन त पाण कुर्बान करे छॾियो हुन त पाण खे कांगनि जे हवाले कंगनि जे हवाले करे छॾियो हुजे। हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा? बिलाल ख़ास किले झोला मां। अदा छा हाल जी बिलावल झोल वारा ठीक हुजी चङो भलो जी? वाह लॻो पियो ॼण कुर्बत आया। वाह वाह प्रोग्राम खे ॾिसंदो जी रंग कीअं लॻंदा हुजनि ख़ुशि लॻो पियो जी? बिल्कुलु ठीक ठाक प्रोग्राम बहितरीन था ॾिसूं पिया। वाह वाह झोल वारा कीअं हुजनि आस पास वारा कीअं हुजनि सांगड़ वारा कीअं हुजनि? बिल्कुलु सभु ठीक ठाक हुजनि। सभिनी खे सलाम ॾींदो हुजी वॾी महिरबानी वॾी महिरबानी लख थोरा सो हाणे अव्हां खे वरी वठी हलंदा हुजूं अहिड़ा धमाल ॾांहुं। ओए सो शाज़िया मारवी ॻाई हुजे वाह जी धमाल ॻाई हुजे त ओ कलंदर लाल तुंहिंजी मामल ॻाणी आहियां हो मुर्शिद लाल तुंहिंजी। तो इहो अवां सभई ॾिसंदा हुजूं उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं हल मूं चयो सजण ईंदो हेॾां त जिन निकिरे बस हाणे हिकिड़ो आवाज़ कंहिं सुर जो न हुजे ॿियो रगो हीअं रॿंदो हुजे। सो नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। छा हुजे वात त भाड़े ॾिसंदो हुजे सजण जा त जिन निकिरी आयो हुजे। हा असां जिन जहिड़ा हुजूं बाक़ी पाण खे त ॾिसंदो हुजे। हीअं आहे जी ॾिजो मूं चोको महिमान ईंदो हुजे कांव ॿार ट्रां ट्रां कंदा हुजनि आवाज़ त हुजे अहिड़ो हुजे जो मूं छिरक भरो हुजे मूं चयो हाणे त छा हुजे असांजा वठी भॻी हुजां असांजो आवाज़ अहिड़ो हुजे त माण्हुनि खे सुजाॻ करे छॾींदो हुजे। कंदो हुजे अहिड़ो तुंहिंजो आवाज़ हुजे। हा हिकिड़ी पर फोन कॉल हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां मुंहिंजा राणा? बाबा मोहम्मद इब्राहिम भट्टो शिकारपुर खां। छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला हुजो शिकारपुर कीअं हुजे अवां ठीकु हुजो? हा कुझु टाट लॻी पई आहे शिकारपुर तव्हां कुझु फेर लॻो पियो आहे अवां जूं मोहबतूं अवां पियो हुजे अदा गर्मी कीअं हुजे शिकारपुर में? गर्मी घटि आहे एॾी न आहे गर्मी। वाह 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 माना तव्हां कमाल कयो वेठा जो अहिड़ी गर्मीअ में बि अवां सुकून कंदा हुजो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हुजे। हा अल्लाह जी महिरबानी आहे तव्हां कुझु ख़ैर लॻो पियो सभु ख़ैर हुजे प्रोग्राम ॾिसी अॼु पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजेव मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। हा तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया ॾाढो मुंहिंजो पुटु बि आहे अली हसन भुट्टो वाह वाह हुनखे बि सलाम चवंदा हुजो असांजे भाइटीअ खे असांजे भाॼाइनि खे अंबड़ियुनि खे सभिनी खे सलाम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम अली हसन भुट्टो ऐं मोहम्मद आसन भुट्टो अली हुसैन भुट्टो
वाह वाह ये नंढड़ा नमूना शौक़ सां ॾिसूं था तव्हांजो प्रोग्राम। वाह वाह इहा मुंहिंजी मोहबत सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा। असांखे कहिड़ो को सिंध हुन सरमन सिंधीअ जो कलाम ॿुधायो। हा ज़रूरु असांजे महबूब मां त कांदी यार थिजां, सुबुह सां देर हुजे त फुलाइण में त थोरो तरसजां। उहा बि असुल चयो जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं। हा सुबुह सुबुह इहा सां महिरबानी कयो। हाज़िर 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 ज़रूर ॿुधाईंदा हुजो ज़रूर। हर को फटो पियो हुजे, हर को फटो पियो हुजे। हाणे में फटियो कहिड़ो पियो छा हुजे? जे पेट्रोल जा मसला हुजनि, डीज़ल जा मसला हुजनि, अटो महांगो हुजे, घी महांगो हुजे, खंड महांगी हुजे, पोइ फटियल न हुजे माण्हू छा हुजे? उन वरी इहो कलाम ई ॿुधंदो हुजे त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं। पोइ बाक़ी छा हाणे चवंदा हुजो, चरिया फट वॾा हुजनि, हिन दुनिया गवर्नमेंट माना अहिड़ा फट ॾिना हुजनि जो इन्हनि फटनि जो को इलाज ई न हुजे। गवर्नमेंट त अलॻि ॾिना हुजनि पर मूंखे अहिड़ो ई फट लॻो हुजे जो जंहिंजो मुंहिंजो इलाज ई न थी सघंदो हुजे। तोखे वरी मुंहिंजो फट लॻो ही अहिड़ो फट लॻो हुजे। दुआ कंदो हुजे मूंखे जो तो साम्हूं शादी कई हुजे, तूं त वरी हाई फूकू न हणंदो हुजे। कहिड़ियूं ढारा हणंदो हुजे, ॼण ढारा हणंदो हुजे, फूकू हणंदो हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। वालेकुम सलाम सदा मौजूद दादा। केरु कहिड़े सर खां मुंहिंजो राणो? जहिड़ो अंदर तेरो ॿाहिरि। हा बिल्कुलु सही जहिड़ो अंदर तेरो ॿाहिरि, अहिड़ो को इंसान किथे आहे? बिल्कुलु सही चयो। पाण पुखायल ॿियनि खे खाराए, अहिड़ो को ईमान किथे आहे? वाह वाह ज़ाल खां वधि जीजल खे चाहे, अहिड़ो दोदो मुर्द जवान किथे आहे? वाह 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 कूड़ी दुनिया थी कूड़ खे चाहे, सच जे सागर जो मान किथे आहे? चल नसीराबाद खां मीर शेख। मीर शेख साहब छा हाल हुजे? ठीक हुजो, चङा भला हुजो। अल्लाह जी महिरबानी, तव्हांजी दुआऊं, तव्हां ख़ुशि आहियो, ॿार बचा ठीकु आहिनि ऐं असांजी फ़क़ीरान बि ख़ुशि आहे। बिल्कुलु बिल्कुलु अदा सभु खेल लॻो पियो हुजे, तव्हां ठीकु हुजो, बचड़ा ठीकु हुजनि, अधी वारियूं ठीकु हुजनि। अल्लाह जी महिरबानी सां ॿुधे थी ॾिसे थी मां ॻाल्हायां थी हुन सां गॾु वेही। अदायो असां ॿार बि असां हुजूं त वॾा बि असां हुजूं, बसि इहे ॿई असां ॿार बि हुजूं, बचा बि हुजूं, सॼो घर हुजूं। सभु ॾिसनि असांखे, इहे सभु इहो सच आहे, इहो सच आहे। मीर शेख साहब ॿियो समाज खे कीअं ॾिसंदो हुजे? उहा ॾाढियूं सुहिणियूं लाइनूं ॿुधायूं। समाज ॾाढो भलो आहे, समाज असां पाण आहियूं। हा उहो समाज खे अॾण वारा बि जेके हुजनि उहे। हा समाज खे ठीकु करणु, समाज में सुठो हलणु, असांजो पंहिंजो ठीकु आहे त पोइ जान ठीकु आहे। बसि इहे अवांजूं मोहबतूं हुजनि, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, भाॼाई खे बि सलाम चवंदा हुजो। लख कुर्बान कुटुंब सां गॾु वेही चवंदो हुजे समाज असां पाण हुजूं, असां पाण जेकॾहिं चङा हुजूं त पोइ समाज। हाणे मां पंहिंजो फट कीअं ठीकु कंदो हुजां, समाज खे कीअं ठीकु कंदो हुजां, भला ॻाल्हि हिते कंदी हुजे। रामू सभु कुझु करे सघंदा, बसि हिकु कमु नहीं कर सकदा। हाँ दांगी खणी ईंदो हुजे, एक काम नहीं कर सकता है, भला वो करे छॾींदी हुजां। बस बार बार ना मन एक काम कर सकता है, दूसरा वरी नहीं कर सकता। अञा पाण खे असले नंढड़ो ये माथूमड़ो समझंदो हुजे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्कार। क्या क्या भावेदर चाल हेॾे पियंदो हुजे, भावेदर चाल हुजे। ओ ना मां आयो आहियां, हैदर पियो ॻाल्हायां। बसि हेॾां हिकिड़ी हे मथे में ॿियो तूं, बसि मुंहिंजी ज़िंदगी इहा हुजे टोटल। ख़ुशि हुजे अॼु सभु ख़ैर आहे, तव्हां ख़ुशि हुजे, सभु ख़ैर हुजे न? ख़ैर लॻो पियो हुजे। हींअर कमकार कहिड़ो कंदो हुजे? कमकार सुठो हले पियो, हींअर वाण बि सिंधु हाणे पिया हला, ख़ैर करे वञी किंजो कुझु ॼायो वञे, कुझु हाणे पिया अब आयो सौंफ खणी छॾिया हुजनि, सौंफ। सौंफ खणी छॾियासीं, बिल्कुलु खणी छॾियासीं। उहे खणी छॾिया हुजनि, हुनजो हिकिड़ो लप भेरे न मोकिली हुजे, सही त चवंदो हुजे न। 2-3 किलो रखिया अथऊं, पंहिंजे 4 माण्हुनि जा 2-3 किलो रखिया अथऊं, बाक़ी ॿिया कपा छॾियासीं, शक्कर करे वियासीं, ट्रक भरे वियासीं, खपायासीं। शुक्र हुजे तूं खपाए पंहिंजे लाइ त कयो हुजे। सही चवंदो हुजे, तुंहिंजो भाउ हैदर रगो ठकाव ऐं फूकू हणंदो हुजे। ना अॼु ना चाहींदी हुजे, मां बिल्कुलु रखी छॾियो हुजे, रखी छॾियो, अमानत हुजे। बसि उहो ॾींहुं तूं बि का लप पुॼाईंदो हुजे कंहिं शइ जी, त हिते ॻाल्हाइण जहिड़ी त थींदी हुजे न। हे त जेको हुजे हे नक वढींदो हुजे।
नादी हरी न चइजे ना तो हरे राम हरे बाबा संत गिला तो गिला नारी तो ना वने बस दुआ कंदो हुजे मां खुदाबाद कहने ईंदो हुजां बस उतां पे जो हे लेव कंदो हुजां त एदर इंशाअल्लाह अल्लाह खैर को एडी तरह को जल्दी जी वेंदो तू हथ न कोई हुजे न कोई वरी कम हां मां हुजां हू कॾहिं मूंखे हथ ईंदो हुजे छल ओ हाथ ईंदो हुजे कोन ईंदो हम सा बोले लंता बिल्कुल पधरे आई बाबा तो सके तो मां मूंखे तव्हां न सां मां तव्हां खे सुञाणे ॾिसो अदा हैदर वॾी महिरबानी भाऊ एतर गाजी वॾी महिरबानी हैदर पाण वरी ॾिस किथे बिठो हुजे वॾी महिरबानी न भाऊ एतर फोन करे भला तू रोई ॾींदो हुजे 17 साल थिया जो एतिरा सौंफ बि न ॾिना हुजनि त बस इहो मूंखे हथ ईंदो हुजे मूंखे वरी चवंदो हुजे दी तुंहिंजी जेका हुजे या अन्न जी बोरी मूं कढी रखी हुजे उनखे बि मुंहिंजे ख्याल में 14-15 साल थिया हुजे रामू बच्चा सब कुछ कर सकता एक काम नहीं कर सकता रामू बच्चा सब कुछ कर सकता बच्चा है बड़ा बच्चा प्यारा है खाई वनी 56 साल को हो जी बच्चा है शर्म नहीं है तेरे को और सब कुछ है फोन कॉल पर वठता है फिर तुमसे बात करता है हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर केड़े शहर का गलाइंदा हुजो अदा छाल हुजे खुश चाक चंगा भला दुआ दुआ मामा साईं मामा फजल मामा जे कराची गुलिस्तान जोहर खां बोलदा है माना अञा जोहर में वेठो हुजी जोहर में खैरपुर मां घुमी माने घर त खैरपुर में कराची में अचो आ न घर रिटायर थी आहियां कराची में हाणे माना हिते कराची जो रहाकू थी वियो हुजी बस उते भी होॾे भी पंहिंजो घर हिते भी पंहिंजो घर मामा ईअं की मां त हिकिड़े घर में फाथो पियो जा तूं हेॾे होॾे कीअं वेंदो हुजे या सलाह ॿ घर हुजनि दादी ॿ घर दुआ दुआ मामा तव्हां सां वाइदो कयो नी 3 घर ठाहिया आहिनि चोथों बि ठाहींदुमि टियों बञा ठाहींदो हुजे हा पोइ बस तो बाण फिटी हुजे न न हो हाणे रोजो हैदराबाद आयो हुजा आओ टावर मार्केट में कम हुयो आओ हाणे कोशिशि कयां थो अचे जाइ वठां चिलकचारी जे भरिसां साईं वाह 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 जिथे वणे पर इहो कमाल कंदो हुजे रामू बेटा सब कुछ कर सकता बस एक काम नहीं कर सकता बस इहो समझंदो हुजे नहीं कर सकता है मामा रामू काम कर सकता है करने नहीं देती है ना ये समझ तो जो भाड़े जो जे तेरो मामा होजे भई अची ठकाई गल्या हुजो न बाबा कर सकता है मामा रामू शादी कर सकता है तू जी भी तीजी भी अब मामे के परणाई तो हुजे तो खे वडो मामे जी शादी जो शौक हुजे परणाई छडी दो हुजे तो मोची जान छडी दा हुजो मामा बस कंदो हुजे है ना जो है ब्लड प्रेशर चढ़ी हुजे ठका न ॾींदी हुजे गाल हुजे रोजी हसाथी जी गाल मामे के शादी कराई जा जुबेदा कॉलेज जे बसा राइन जा करोड़ा कॉलोनी में बस ठीक हुजे बस सभिनी खे सलाम कराची मौसम कीअं हुजे वरी महिरबानी जो सलाम सभिनी खे वरी कराची जी मौसम कीअं हुजे वेंदे वेंदे बगाल मामे के तुझी शादी जी वडी परेशानी हुजे हां बस उहा ॻाल्हि कई हुजे उनखे तूं वरी ओ मां हुनखे हसी हसी ॻाल्हि चई हुजे न मामे जी तो कहिड़ी टेंशन हुजे परेशानी हुजे मामे जी कराए छड़ी न हुजी शादी रामू बच्चा सब कुछ कर सकता बस एक काम नहीं कर वो सकता वरी मैं कर सकती हूँ हाँ तुम करने नहीं डंडा मेरे हाथ में हो ना हाँ फिर तेरा पता मेरे को चल जाएगा कि तेरे से क्या नहीं होता है बस भाई मैं जो हम मथो न फेराइंदो हुजी तो जो हूं ही फेरल हुजे कॾहिं सिधो हुजे हाणे गिद्दूअ में छॾण जड़ी हुजे गिद्दूअ में तोखे छॾींदी हुजां भले उते चरिया पटींदा हुजनि न न उहे मुंहिंजा दोस्त हुजनि दोस्त तूं जा हुजनि त तोखे छॾींदा हुयूं न चरियनि खे ख़बर पइजी हुजे त इहा मथे में हुजे वॾी चरी त इहा हुजे मथे में त तूं लॻो हुजी सियाणा त सम्झी आजो न चरियनि खे ख़बर हुजे त रामू जेको हुजे राधुलियो ततो हुजे तॾहिं असां वटि आयो हुजे हलो हेलो हेलो केर हुजे रोजीना रोजीना तू खुशी चाक चंगी भली वेठी हुजी तू ठीक हो नी अब चंगी भली वेठी हुजा दीदी हुजे हाले वाले छा खाधो पीतो हुजे अॼु अंबड़िन जा बड़ हां आचार तू रगो आचार अंबड़ी की चटनी बस यो खाईंदी हुजी ॿियो केर हुजे भाजी खाधी हुजे हा न ॾाढो ख़ुशि हुजे भाजी न खाईंदी हुजे लस्सी खाईंदी हुजे लस्सी पीअंदी हुजे मानी सां खाई पी हुजे हा वाह
जी ॾाढो ख़ुशि हुजे, हाँ भाउ बि ख़ुशि हुजे, हाँ घर वारा सभु ठीकु हुजनि, हाँ बसि त पोइ हा त बसि वॾी महिरबानी हुजे। सभिनी हा खे सलाम ॾींदी हुजे, ॾाॾा खे बि, बाबा खे बि, अम्मा खे बि, सभिनी खे सलाम। इहो जेको हुजे अंबड़ियुनि जो मुरबो ठाहे खाईंदे, तो वांगी कोन हुजे, तुंहिंजा हथ भॻल हुजनि, कुझु बि न ठाहे हथ सघंदी मुंहिंजा भॻल हुजनि, तो जे न खीसे में चटणी। नांग ॿेठो हुजे, हाणे अंबड़ी हीअं हथ में जूं हे मुंडी कढे, तूं बि सुञो हुजी, हाणे अंबड़ी तूं कमाईंदो हुजी, अंबड़ियो बि त पोइ त वण पोखल हुजी। हा हाँ? हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा हबीर अब्दुल जब्बार इंदड़ो पनवा कल कैंट। छा हाल हुजे? अदा ठीकु हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि। वाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तमामु ख़ुशि आहियो, ख़ैर तव्हांजो बहितरीनु प्रोग्राम माशाअल्लाह असांखे दिलि सां वणंदो आहे, ॾिसंदा आहियूं। इहे अवां जूं मोहबतूं हुजनि। पने जी मुंद मौसम कीअं हुजे? बहितरीनु मौसम है माशाअल्लाह। पने अकुल में अमुल अमान जी पोज़ीशन हिन वक़्तु तमामु गंभीर आहे। असीं चाहींदा आहियूं हमेशह ईअं हुजे, मोहबतूं हुजनि, अमन हुजे, भाईचारो क़ाइमु हुजे अव्हां जो। अलाह खे सदा आबाद कंदो हमेशह तव्हांखे। तव्हां पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे, तव्हां ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। मोहबतूं हुजनि। अलाह खे तव्हांखे आबाद कंदो। आमीन आमीन, बस दुआन में याद रखंदा हुजो। हा जी जी अदा, वॾी महिरबानी, कुर्बा वॾी महिरबानी, लख लख जेके जेके बि असांखे फोन कॉल कंदा हुजनि, पसंदि कंदा हुजनि, उन्हनि सभिनी जूं मोहबतूं हुजनि। हा बसि हो हाणे अॻियां जेको हुजे तेल त महांगो थींदो हुजे, पर जंहिंखे ख़रीदारी करणी हुजे उहो ख़रीदारी करे वठंदो हुजे। मथां पोइ वरी चवंदा हुजे रामल तो जेका हुजे सलाह सही न ॾिनी हुजे, महांगाई थी वई हुजे, महांगाई अॻे लॻी पई हुजे, ईद जे करे अञा थींदी हुजे वधीक। हाणे थींदी हुजे त पोइ हाणे चवंदा न हुजनि, बर्दाश्त करे विया हुजूं। बसि बाबा हाणे वरी हलंदा हुजूं सरमद सिंधीअ जो कलाम हुजे। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारींदासीं माण्हू, पर हीअ दुनिया माण्हू छॾींदो ज़रूर हुजे, माण्हू मुसाफ़िर हुजे। अहिड़ो कमु कंदा हुजो जेको अवां माण्हुनि खे यादि हुजो। हा, पर हिन दुनिया में बि कुझु न कुझु अहिड़ो कंदा हुजो जो यादगार हुजे, ऐं ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिलंदी हुजे, उनखे सुहिणे नमूने जीअंदा हुजो, महिनत कंदा हुजो, पाण खे ख़ुशि रखंदा हुजो, बचड़नि खे ख़ुशि रखंदा हुजो, मायूसीअ खे कढी छॾींदा हुजो। उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वरी ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾे अङण अचिजे उन्हनि जे। सो अङण उनजे वेंदा हुजे माण्हू, पर जिथे अव्हां ॾिसंदा हुजो त उन अङण जा जेके माण्हू हुजनि उहे कीअं हुजनि, उन्हनि जूं दिलियूं कीअं हुजनि, उहे दिलनि जा कुसादा हुजनि, उहे भली अव्हांखे पाणीअ जो गिलास पियारींदा हुजनि, अव्हांखे मान ॾींदा हुजनि, अव्हां सां सुठी गुफ़्तगू कंदा हुजनि। बाक़ी हाणे चवंदा हुजनि बा सोहबत अहिड़ी जो अव्हां उहे पाण त समाज जो बिगाड़ हुजनि, पर अव्हां बि बिगड़जी वेंदा हुजो। सोहबत सुठी धारींदा हुजो, उते मोहबत वारी मोहबती मेड़ो क़ाइमु कंदा हुजो, जिथे सुठी ॻाल्हि सुठा कम ॾिसंदा हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां? बशीर अहमद ज़रदारी, शहर काज़ी अहमद खां। छा हाल हुजे? अदा ठीकु हुजो, चङा भला तबियतूं बहार? अदा ख़ैर अहमद यार तव्हांजो चैनल कोन पियो हले मेराण। वरी किथे डिस ते? जी जी हा डिश ते कोन पियो हले, सिंगल फुल तो पर माना खणे कोन पियो। सिंगल त वरी पोइ हिनखे थोरो ॿीहर वरी खारे खे जाम थोरो घुमाईंदो हुजीसि न दा। न न उहो ओके लॻो पियो आहे, मथां बंदि आहे तव्हां। न ईअं त हे सभु माण्हू प्रोग्राम ॾिसी करे फोन कॉल कंदा हुजनि राणा। न दा मथां 3 ॾींहं खां वठी बंदि आहे। घणनि फुटनि ते हुजे? 4.5 फुट।
4.5 फुट पोइ हिन जी थोरी एलम बि वरी ॿी नई हणंदो हुजी सुना था। अच्छा हा हा थोरो एलम बि जेको हुजे ताकत वारी जे हथ भई छकींदो हुजे थोरो इहो ॾिसंदो हुजे। ॿियो ख़ैर लॻो पिया? इहे मोहबतूं जना वांझूं पर वरी असां नज़र सानी ज़रूरु करूं पर अवां बि ज़रूरु हिनखे वरी एलम बि थोरो थींदो हुजे न। गर्मी सर्दी लॻी पई हुजे को एलम बि जो मसलो को खारे खे थोरो घुमाइण वरी पोइ मौसम बि थोरी तब्दील थिए त उन आधार थोरो खड़को सड़को करणु ज़रूरी हुजे। अदी राधा ख़ुशि आहे? हा हा राधल केरु ठीकु लॻो पियो हुजे दा तव्हां ठीकु हुजो? ठीकु ठीकु अदी राधा जी पारत हुजई। अब हाओ हाओ पारत कंदो हुजे दादा हिन माण्हू कम जी पारत करे छॾींदो हुजे। हा पारत हुजई। हाज़िर आदा हाज़िर वॾी महिरबानी लख कुर्ब सभिनी खे लख सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबत हुजनि तव्हांजो। हिन माण्हूअ खे छा चवंदी हुजे त मुंहिंजे रामले खे मुंहिंजे राणे खे पारत कंदो हुजे कयो हुजे घणो ई कयो हुजे चवंदी हुजे त मुंहिंजो रामण मुंहिंजो शहज़ादो मुंहिंजो जेको हुजे मर्द मुंहिंजो इहो जेको हिन खे चवंदी हुजे छा हिन खे चवंदी पर तो में उहा ॻाल्हि न रही हुजे। हा हा मुंहुं में न रही हुजे बाक़ी तो में छो असल गुल फुटी आया हुजनि हाणे ॾिसंदी हुजे हाणे कहिड़ी तो में ॻाल्हि रही हुजे है सभु ॻाल्हि हुजे कहिड़ी रही हुजे बसि जेके पे न कुर्ब रहियो हुजे न मोहबत रही हुजे न वरी जेका हुजे का ॻाल्हि रही हुजे हलो पसंदि हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा कंदरा शहर खां वई। किथां खां अदा कहिड़े शहर खां कंदरा शहर सखर खां वई। सखर खां सखर शहर ॿाराड़ी हुजे कंदरा शहर का रोड खां अचूं कंदरा शहर शहर खां ॿाहिरि हुजो जी जी ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे सां ख़ैर ख़ुशि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया बेटा डिस ते ॾिसंदा हुजो केबल ते ॾिसंदा हुजो टीह ते जी अदा टीह ते टीवी ते डिस हुजे तव्हां वटि या केबल हुजे न न दिशा आहे दिश डिस हुजे त माना सही हलंदो हुजे न महिरान टीवी अमां वटि जी 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 हा बसि अधे हाणे तव्हां खां काई फोन कई हुजे चए साईं मथां बंदि हुजे मूं चयो भाउ मथां कीअं बंदि हुजे ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे महिरबानी महिरबानी प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे महिरान टीवी जा रंग कीअं लॻंदा हुजनि भला भला सभिनी खे सलाम ॾींदा हुजो इहे मोहबतूं हुजनि अवां जो राब्तो ॻंढींदा हुजो असांखे यादि कंदा हुजो हा सो इहे मोहबतूं अवां फोन कॉल करे शरीक थी हाल अहवाल ॾींदा हुजो असां त हिते हिक ॿिए खे सॼी ज़िंदगी यादि कंदा हुजो मुंहिंजो त थोरो ई न मनो हुजे तो न मनो हुजे तूं वेंदी हुजी छा करे थोरो मञींदा न छो वेंदी हुजां वेंदा हुजनि मुंहिंजा दुश्मन अञा दुश्मन ॿियो हल माना इहो वॾी कहाणी हुजे छा कहाणी जी कहिड़ी ॻाल्हि हुजे मालिक साईं जा कर्म हुजनि जा ज़िंदगी मालिक ॾिनी हुजे हुन जा कर्म हुजनि कर्म पोइ ॾुख हुजे सुख हुजे कई दर्द दिलि में खणो हलूं पर शुक्र करूं हा शुक्र करूं हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा सांगड़ जिले खां गोठावट छा हाल हुजे दा ठीकु हुजी चङो भलो थोरा संस्था जो दुआ दुआ सभु खे लॻो पियो हुजे सांगड़ वारा ठीकु हुजनि सभु इहे मोहबतूं हुजनि अवां जूं जो सभु सांगड़ वारा ठीकु हुजनि अवां बि ठीकु हुजो ऐं मोहबतुनि सां जेको हुजे प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो साराह बि कंदा हुजो वॾा वड़ अवां जा माशाल्लाह प्रोग्राम ज़बरदस्त पियो हले वाह 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 सांगड़ वारनि सभिनी खे सलाम वॾी महिरबानी कुर्ब लख कुर्ब ओ ॾाढा नाद सजण ॾेखारी तो मूंखे मना करे तूं मारी तो मूंखे ज़रूरत न हुजे ओ ॾाढा नाद नाच करे ॾेखारींदी हुजे ए नाच वाज राधुल न कंदी हुजे राधुल हसी हसी ॻाल्हि जेका हुजे न हे पट ते रखो वेठी हुजे ओ ॾाढा नाद सजण करे ॾेखारी थी मूंखे मना करे तूं मारी थी ओ मारा करे मूंखे मारी थी अला मुझे विच में नहीं दो हुजे मूंखे मारा करे तूं मारी थी ॾाढा नाद सजण ॾेखारी थी मूंखे मना करे तूं मारी थी कहिड़ो तोखे नाच ॾेखारो हुजे कहिड़ो मोह माण्हू कयो हुजे नाच न ख़राब माण्हू उन सां कंदो हुजे जेको सहंदो हुजे
बस सब कुछ जेके हुजनि न नाज़ नखरा सब कुछ हे जेको है प्यार जी कुर्ब जी मोहब्बत जी शादी जेको करे न हा बनी है प्यार जा हुजन पो वरी पासा वाह जा थींदा हुजन राम हिते मोह कम हुजे रामू बच्चा सब कुछ कर सकता बस एनू ने खुश रख सकदा बस हां रामू बच्चा सब कुछ कर सकता एनू ने खुश रख सकदा हाल परे थींदो हुजे ए खुश तू छा मुखे खुश रखंदो हुजी तो में को खुश के कम जो न हुजी तू कड़ो कम करे नींदो हो जा छा को तू छा करो हुजे घर जरा छा करो घर जो कम करा दिलो पानी भरींदो जा तो सा बैठो जा घर में बैठो जा निहरणी छड़िया जा घर में बैठो जा भाई कम तो खेंदा हुजन जनानिन वारा सब कम तो खेंदा हुजन बस वो तुझे करे एडो ख्याल रखियो जे कमाई तो हुजन रामू बच्चा सब कुछ कर सकता कार से बाहर नहीं जा सकता बच्चा सब कुछ कर सकता है बाकी कम के लिए इसको भी मर रहा है घर से बाहर नहीं जा सकता हाँ घर से बाहर तू जाएगा तो तेरे पैर में जो है ना नियर लगा दिए है इसने नहीं लगाया है मैंने पर निभाग है नहीं नियर लगा दिए नियर लगाया रामू तुम घर से बाहर नहीं जाओ मेरा दिल जो है ना फुट फुट करता है और तुम जाते हो मुझे मजा नहीं आता घर जो है वो सुनसान लगता है फिर घर में मैं घर में अकेली कैसे बैठूं मुझे डर लगता है तुम होता है रात में डरती मरती नहीं है मुझे क्या पता ये डर नहीं लगता ये मुझ पे डोरे डाल रही है डोरे डाल रही है क्या हाँ तेरे ऊपर मैंने डोरे डाले हैं डोरे डाल डाल के बस डोरे डाल डाल के मैंने इसको कैदी बना दिया है हाँ और क्या शर्म की जरी भी नहीं है तेरे को हया भी नहीं आता अब तो तुम कुछ भी कह सकती हो अपने मर्द को ये कह रही हो मर्द तुम्हारी देखो तुम्हारे मुंह में जबान आ गई है ना तुम वो चीजें भूल गई है जबान तो हर मानू के मुंह में है ना तेरे जबान जो है ना वो मुंह में मेरी हाने आई है हाँ वो तेरी जबान को अभी जो है ना वो उसको पता ही नहीं आया तो पहले रावण के लिए क्या बोलती थी अब क्या बोलती है तू अपनी राधल के लिए क्या बोलता है तेरे रिबता तेरे को जमाने का रंग चढ़ गया है भाई रंग चढ़ गया है बात न दो जी यह बात न दो जी मोथा है बात न दो जी किनो मुंह न कदो जी रे मुंह के बन्या किनो कदो जी जो को होजे सही होजे एडो गांव रा सारे संग होजे तेरे मुंह के न्या तेरे ऊपर जमाने का रंग चढ़ा है करो वरी मुख रंग चढ़ो जमाने का रंग चढ़ गया है किसी ने तेरे कान भरे हैं आओ कान वरी कौन भरेगा हाँ तो देखा है जब मासी हुर के पास जाती है गिलों का इतना ढंढोरा पीट कर आती है मासी हुर ऐसी नहीं है तो मासी हुर तो बड़ी अच्छी माई है घर तो मेरा खराब करती है समझाती है कि तुम्हारा रामन बहुत अच्छा है तुम्हारा ख्याल रखता है पानी का दुला भी भरता है भरिया भी देता है बर्तन भी धोता है बस भी धोता तेरा मथा नहीं बन भी देता है बस रह गया है तेरा मथा नहीं भनता ना हाँ मथा भनता नहीं है मथा खाता है सारा खाता है तुम घर में बैठ कर रामन तुम बाहर नहीं जाओ क्यों नहीं जाओ मजा नहीं आता मुझे मैं गांव तेरे लिए छोड़ के आई हूँ अब तुम मुझे छोड़ के घर से बाहर जाते हो मुझे सुकून नहीं आता अब सुकून इतना बोलता है अरे हम झूठ नहीं बोलता है हम झूठ क्यों बोले हम झूठ को फूट बोलते हैं झूठ तो बोलता है पैर खोल के झूठ बोलता है बस सारा दिन घर में बैठ कर ऐसे मेरे ऊपर डोरे डाले ऐसे मैं भी सारा दिन घर में बैठ कर रोटियां फकता है रोटियां ये भी तो चर्या है ना बस केर थोड़ी बस गाल प्यार की करता है सजा उसका हो जाता है ये भी है मैंने बात की इसको भी बात अब तेरे साथ नाटक किया है बड़ा नाटक पैर में बड़ी मैंने नियर डाली है अब तू पागल हुआ है डोरे क्या डाले है डोरे क्या नाटक डोरे क्या नाटक मंडली बना के बैठी है तू किया है मैंने कौन सा नाटक किया अब घर में तेरा नाटक ही तो चलता है भित्त में पहले मथो हांडी हो जी तू भित्त में
हणदी हुजे अगे हिकड़ो चक्कर हयो हुजे आसमान ते उड़रियो हुजे बिना पेट्रोल जे हींअर त पेट्रोल बि महांगो हुजे उहे त तीर हणी छॾिया हुजनि जेके पहिरियां उन्हनि में अञा ज़ख़्मी लॻा पिया हुजूं उहे हणी छॾिया हाणे इहो मुंहुं न ॾिसंदी हुजे पोइ ज़रूरु इहो ॾिसंदी हुजां हा हा इन करे हर बार शीशे खे सज़ा ॾींदी हुजे इहो बाक़ी मुंहुं ॾिसंदी हुजां भगल जंटर जड़ो पैसा वैसा तो नहीं है ऐसे मुंह भी दुनिया में कम बनते हैं क्या समझती है आजकल तेरा जो है ना वो मीटर हो गया है खराब हाँ बस आज जैसे गर्मियों में मीटर जो है रीडिंग मीटर तो सबका खराब है घर में लाइट का भी मीटर खराब है हाँ। सजा दिन गुजर जाता है लाइट की जरी भी नहीं होती है हाँ पानी का भी मसला है पानी भी नहीं होता है हाँ। वरी आगे से जो है पेट्रोल भी महंगा है वरी डीजल भी महंगा है वरी यह ऑटो भी महंगा है खंड भी महंगी है तेल भी महंगा है हाणे गरीब मानू जाए तो जाए कहाँ रामू बच्चा सब कुछ कर सकता बस जमाने को और इसको खुश नहीं कर सकता सब कुछ कर सकता है बाकी हिकड़ी धूड़ नहीं पा सकता है वो तो पाई है धूड़ हाँ, मथो ना हण दो जी ये तो धूड़ तो पाती है और धूड़ क्या पाती क्या है धूड़ नहीं पाई तो हुजे बस आप जो है ना ये कलाम सुनो आप सुनो ये कलाम और हम तो बस अब धूड़ के लायक हो गए हैं आप सुनो वरी हम आते हैं तो आपसे बहुत सारी बातें भी करते हैं फोन कॉल पे भी कचहरी करते हैं हाँ, थोड़ा चले थोड़ा ये इसका मीटर नहीं दिमाग थोड़ा सेट करूं
प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, खुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, पलाड़ हुजे, उत्तर हुजे, कच्छ हुजे, अजियूं भेनरूं ॿाहिरि नंढड़ा बालकड़ा, अव्हां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे। तुंहिंजा 2 बिस्कुट थिया हुजनि, 2 बिस्कुट तुंहिंजा पका। 2 बिस्कुट? हा। उहो कड़े ख़ुशी में इनाम में। हल इनाम में वरी 2 बिस्कुट। इनाम में माण्हू खे 2 चंबा हणी छॾजनि त बि चवंदा हुजनि भली ॻाल्हि हुजे। हुजी न चंबा कीअं लॻंदा हुजनि? माना मिसाल ॾिनो हुजे, मिसाल। इनाम में चंबो कीअं लॻंदो हुजे? हो माना बेइज़ती हुजे, चंबो इनाम हुजे। जी ॻाल्हि अहिड़ी हुजे कि बस चंबो हीअं कंदा हुजनि, हीअं हीअं शाबाश, इहे 2 इहे हुजे, जोर था इहा शाबाश। फ्री हुजे, हथ हुजे, हथोड़ो हुजे। तोखे शाबाशीअ में बि सुकून न अचे, हिन करे तोखे असली पाटरो खणी मथे में। बिस्कुट न ॾींदो हुजी, हा तूं हीअं कंदो हुजी, यो जूस जूस। अच्छा जूस। हा, हा, गर्मी लगी पई हुजे, निड़ी खुशक लगी पई हुजे, जूस माण्हू पीअंदो हुजे। इहो इहो ए घर जो माण्हू इहो कम ते जो जेको गंढेरी जो जेको हुजे न रस, रस। हा हा, इहो रस। हाली त तूं मुंहिंजे दिमाग़ जो रस कढी छॾियो हुजे। सालनि खां माना मही मथो कजे असांजे जेके दिमाग़, तुंहिंजे दिमाग़ मां रस कीअं निकिरंदो हुजे? दिमाग़ जो रस ठाहे छॾियो। हलो, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े सर खां? भलिया ख़ुशि, बलूचिस्तान सोबतपुर खां ॻाल्हायां थो, चांदनी चौक। छा हाल हुजे? दा ख़ुशि, चाक चङो भलो, तबियतूं बहाल? ख़ैर अमन शुक्र। तव्हां ख़ुशि आहियो? अजरात ख़ुशि आहे? हा उहा बि केरु लॻो पियो हुजे? तव्हां सभई ख़ुशि लॻो पिया हुजो? ख़ैर अमन शुक्र। मेहरान टीम सॼी ख़ुशि आहे? महिरान टीवी सॼी ख़ुशि हुजे, अव्हांखे दुआऊं कंदा तव्हां सभई हुजे। ख़ुशि हुजो, घर बातिन सुधा। ख़ैर ख़ैर अमन। अॼु फौजिया सुम्हे जो कलाम ॿुधाए न। हा, चवंदो हुजां त ॿुधाईंदी हुजे। हा, फौजिया सुम्हे जो कलाम ॿुधाए। सोबतपुर कीअं हुजे बा, जबल कीअं हुजनि? हा सही आहे न? वाह, मुंद मौसम सही लॻी पई हुजे। हा हा सही आहे, हवा बि हले त सही आहे मौसम। वाह वाह। सही आहे, गर्मी आहे। प्रोग्राम ऐं महिरान टीवी सभु ठीकु लॻंदा हुजनि? हा हा, सभु प्रोग्राम में सभु रंग भला हुजनि मेहरान टीवी। वाह वाह, सभिनी खे सलाम। वॾी महिरबानी, कुर्ब कुर्ब अदा, हर ॻाल्हि में भाऊ कंदो हुजे। हा हा, माण्हू गर्मी न भला। हुजे। हा हा, न न, हवा हलंदे। भलो हुजे। हा हा, मेहरान टीवी कीअं हुजे? हा हा, ज़ाहिर आहे माना त इहो हा में हा लाज़मी हुजे। के माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। तॾहिं ज़ाहिर आहे तोखे हुनजा। बि चवंदी हुजे, तूं बि राधुल जी हा में हा कंदो हुजे। हा में हा करे जाया, मथे में त हई हुजे, हा में हा करे अञा। या मथे में कोन ही हुजे, पोइ? राधुल जे लाइ त तूं हीअं जेको हुजे न, ओ या हा, ॾाढी वाटूं निहारी ओयो बा, ओयो। ॾाढी वाटूं। ओ या 1979 61 वॼण शुरू थी वई हुजे। हलो, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कड़े सर खां भा? पटीन ज़िले का इम्तियाज़ ख़ासकेली चंदो भागो। छा हाल हुजे? दा टंडो बागो वारा ख़ासकली साहब ठीकु हुजी, चङो भलो हुजी? ख़ैर अलाए शुक्र, सभु सही हुजे। सभु ख़ैर हुजे। कीअं वक़्तु पास थींदो हुजे? महिरान टीवी खे कीअं ॾिसंदा हुजो? रंगनि खे कीअं ॾिसंदा हुजो? वो दा जी अदा काथे के मसरूफ़ हुजी ज्यादा? जी मां जो प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? वरी महिर अञा भाऊ का निंड हुजे तो आऊं या ओ ॻाल्हि निंड न कंदी हुजे त टीवी जो आवाज़ खोले ॾिसंदो हुजे। तो जो मुंहिंजो आवाज़ हले, हा। पथरी लगी पई हुजे बसि तो आऊं या ॻाल्हि कंदी हुजां, मथे में न लगी हुजां। न, न, कंहिं चयो? किथे किथे वेठो हुजे रगो चवंदा ओ अंगण बुहारा तुंहिंजो वाटू निहारा, ओ राधुल किथे आई तूं, ओ अंगण बुहारा जितां गुजरंदी हुजां हेॾो फरियो खयो या अंगण मोजा बुहारी तो हुजी। रामू बच्चा सब कुछ कर सकता, एनू नहीं खुश रख सकता। बस मैंने वरी तू क्या खुश रख सकता है? हाँ, तू रहे नहीं कोई खुश नहीं है तो वरी मैं क्या खुश रा, रह सकती हूँ? रामू बच्चा सब कुछ कर वो सकता। अभी बच्चा है, रामू अभी बच्चा तो ये बच्चा है। है, देखती ये है। हाँ। हाँ देखती हेडा है। हेडा शेपर हो जन ठूठ जेला अभी सावल है। वरी है बच्चा है। अभी तेरे को शर्म की कमी है, अभी तेरे को थोड़ी गैरत की कमी है, नहीं तुम बाकी सब कुछ है अभी भी तुमको और सब कुछ कर सकता है, बाकी शर्म नहीं कर सकता है।
तेरी उम्र चढ़ गई है इसलिए तू बात तो हड़ती है। अब तुझे रामू बजा तो तू फीटर पीता है, फीटर निकल सा तू मुंह ही नहीं निकालता है। तेरे बात से तो अभी ये खीर जो है वो ये हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे बाबा केर कड़े सर का अदा मां अलिशा बलोच थी ॻाल्हायां, थर्मल पावर हाउस जामशोर कॉलोनी खां। अदी कीअं हुजो? ठीक हुजो? तव्हांजो ठीक लॻा पिया हुजो? जी जी अदी तव्हां ठीकु आहियो? अदा तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ुशि आहियो? मेरांटी वारो सभु ठीकु आहिनि? अदी सभु ठीक लॻा पिया हुजो? तव्हां सभई ठीक हुजो? घर भाती अदियूं भेनरूं सभु ठीक हुजनि? जी जी अल्लाह जो शुक्र आहे, असां सभु ठीकु आहियूं। तव्हां ठीकु आहियो अदी? अल्लाह जो शुक्र लॻो पियो हुजे। रामूरा धावा खे कीअं लॻंदो हुजे? जाम जाम सुठो, जाम सुठो। अॼु माशाल्लाह तव्हां ॾाढा सुठा पिया लॻो, असांजो बलोच थी आया हो। बस हर वेस खे पाइण खपंदो हुजे न। हा ईअं ई कंदा कयो। ॿियो खेल लॻो पियो हुजे? छा पचायो हुजे जी जी तव्हां? जी अॼु छा रधियो हुजे तव्हां? अञा त गैस ई कोन आयो आहे, 12 बजे ईंदो, हींअर मानी पचाईंदासीं मुर्गी जो बोड़। अले हो त वेल हुजे, भले माण्हू जा आंड्रा ई सजड़ा थींदा हुजनि, पर गई सवारनि खे कुझु थींदो ई न हुजे। तोखे वरी कहिड़ो थींदो हुजे? हिकिड़ो गर्मी नव ई कोन थींदा आहिनि त गैस हलियो बि न, टकर टकर में चांहि पी उथूं था। कंहिं चयो हुजे त शहरी बाबू थींदा हुजो, ॻोठ वारी ज़िंदगी उहा रस्मूं ई ख़तमु करे छॾियूं हुजनि। वरी ॻोठ वारी ज़िंदगी त शुरू थई आहे। 9 बजे नाश्तो करे वियो, वरी 12 बजे मंझंदि जी मानी पचाओ। हा चवंदा हाणे चुल्ह ते केरु मानी पचाईंदो हुजे, वरी केरु दूंहों, वरी केरु विझणो हणी वरी तओ कंदो हुजे, इन करे छॾींदा। हाणे पोइ कीअं अबे ॾाॾे वारो कमु। हा बसि अबो बि असांजो कोन्हे, अदो बि कोन्हे। बसि मालिक साईं बाझ कंदो हुजे बाबा, जंहिंजो कोई न हुजे हुनजो मालिक साईं हुजे। ॿियो सभु ख़ैर आहे? हा ॿियो सभु ख़ैर। अॼु छो भला सफ़ा ईअं घर में एॾो झेड़ो लॻो पियो आहे? न न झेड़ो न हुजे, इहो असांजो पाण में प्यार हुजे, मोहबत जी शादी हुजे न, उनमें थोरो थोरो ट्रिक ट्रिक हलंदो हुजे। को थादल वादल पियो, को जूस वूस पियो। उहे बि के मुंहं पीअंदा हुजनि, हाणे राधलीअ खे प्यारींदो हुजां। छो न, राधरी इंसान कोन्हे ज्यादा, असांजी एॾी सुठी भाभी आहे। ॾिस पाण अहिड़ो भलो हुजे, बाक़ी राधली जेको हुजे उहा सुठी न हुजे। अॼु त माशाल्लाह 4 चंड पई लॻे भाभी। 4 चंड जाम सुठी लॻंदी यार, वो तोखे धाखियूं न हुजनि। बस वॻे में 4 चंड, बाक़ी उहा चंडरी हुजे। न न ऊंचो चंड हुजे। रखंदी हुजे चंडो त पाण हुजे न, कम करे न कार करे दो हुजे। अदी सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब हुजनि। मोहबतूं आवाजूं इहे असांजो अदियूं भेनरूं बि असांखे ज़रूर जेको हुजनि न फोन कॉल कंदी हुजो। ही जेको प्रोग्राम हुजे इहो ख़ासि तौर ते अवां जो हुजे। ही अवां पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजी फैमिली सां, पंहिंजी न्याणियुनि सां गॾु वेही पंहिंजे घर में, पंहिंजी फैमिली में, पोइ टीवी में, पोइ मोबाइल में, पोइ यूट्यूब ते, पोइ फेसबुक ते अवां ॾिसी सघंदा हुजो। ही ख़ासि प्रोग्राम अवां सभिनी जे लाइ हुजे। छो बाबा हाणे वरी हलंदा हुजो कलाम ते, सो हिन कलाम खे अवां ॾिसंदा आहियो। हिकिड़ी त गर्मी लॻी पई हुजे, ॿियो जलाल चांडे साहिब जो हिन गर्मीअ में कलाम वरी हुजे। सम्झंदा हुजो त जेको हुजे लीमे जो शरबत पीतो हुजे। हा सुबह जलाल चांडे साहिब जो कलाम हुजे। एॾी देरि करे पोइ था यार अचो। हमेशा देरि करे न अचणु खपंदो हुजे, टाइम ते ईंदो हुजे। तो अवां इहो ॾिसंदा हुजो, एॾी देरि करे छो था यार अचो ला, एॾी देरि करे। तो इहो अवां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं, अञा त असां कचहरियूं कयूं।
ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो वो मूंखे माणा करे तूं मारी थो ओ माणा करे तूं मारी थो मूंखे ॾाढा माणा करे तूं मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे तूं मारी थो। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? अब्दुल अजीज जुआ जो कासिमाबाद हैदराबाद का मिठा माण्हू सुबुह जो सलाम। वालेकुम सलाम। हुजे अदा कीअं हुजो? ठीक हुजो? चङा भला हुजो? अल्लाह जी मेहरबानी माशाअल्लाह। अवां खे खोड़ सारियूं मुबारकूं वाधायूं। हेॾे गर्मी जे मौसम में अवां सॼे सिंध वासियुनि खे पाकिस्तान वासियुनि खे ख़ुशि करे छॾियो आहे न। बस पोइ असांजो जो हाल पेश पिरियां नाला दा माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। दिल चयो त इहा अवां गानो बि ॾाढो बहितरीन ॿुधायो आहे। वाह 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 वाह। अवां खीरूं लहणो अवां खे सॼी सिंध जा माण्हू दुआऊं पिया ॾियनि। सो इहो बिल्कुलु सही चवंदा जो बचड़ा बि ठीकु हुजनि अवां बि ठीकु हुजो। अल्हम्दुलिल्लाह गर्मी आहे मौसम बि अवां खे पेट्रोल मां ॿुधे पियो यादि करे पियो। अज़ीम तमजीद बि सलाम ॾियनि पिया। वाह वाह। माना सॼो कुटुंब ॾिसंदो हुजे त सभु कुटुंब खे सलामड़ा हुजनि। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश जे इजाज़त हुजे त करियां? जी 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 ॿुधाईंदा हुजो। गर्मी जी जेका मौसम आहे हिन में इहो अवां जेको आहे न माशाअल्लाह ॾाढो हिकिड़ो वणंदड़ प्रोग्राम आहे। हिन में बि पखी पखण जेके आहिनि माण्हू जेको आहे न उन्हनि जे लाइ बि पाणी आहे को छूअण जो जेकॾहिं इंतज़ाम कनि था सम्झां थो ऐं पंहिंजे ॿारनि जो बि ख़्यालु कनि। हिन में जूस थी वियो या थधो पाणी थी वियो या काढ़े में ॿाहिरि ॿारनि खे ॿाहिरि न कढनि त बहितर आहे। ॾाढी तव्हां सुहिणी ॻाल्हि कई हुजे त वण पोखणु खपंदा हुजनि। उन सां हिन मौसम में ख़बर पवंदी हुजे त वण जी अहमियत छा हुजे ऐं अव्हां खे ख़बर पवंदी हुजे त पाणीअ जी अहमियत छा हुजे। वरी अव्हां खे इहो बि लॻंदो हुजे त हिकिड़ियूं मोहबतूं ऐं कुर्ब ऐं पखी पखण जी जेका हुजे ख़िदमत करण सां दिली केॾो सुकून मिलंदो हुजे। बेशक 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 अदा बेशक। महिराण टीवी ऐं महिराण टीवी जा रंगनि लाइ अव्हां छा चवंदा हुजो? महिराण टीवी सची पची ॻाल्हि आहे त मोराई साहब खीरूं लहणे स्पेशली असांजो भाउ मुर्ज़ा मजबूर जेको आहे न उहे जेके सॼे सिंध खां बल्कि दुनिया जे ॿियनि कुंडनि कुर्सियुनि खां जेके माण्हू आणे उन्हनि जा प्रोग्राम कनि था एक्सपर्ट असांखे घर में वेठे इलाही मालूमात मिले थी। महिराण टीवी जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि त अलाह पाक इहे रंग जेके आहिनि न सॼे सिंध वासियुनि लाइ पाकिस्तान वासियुनि लाइ क़ाइमु ऐं दाइम रखे। बसि दुआ कंदो जी त राति जो घर में सिधी थींदी हुजे। बसि इहो अलाह पाक असां सभिनी ते रहम करे। असांजी भेण खे बि इहा गुज़ारिश आहे त लड़ायूं झगड़ा न करे त छो जो मर्द माण्हू ॿाहिरां कमाए अचे थो ऐं ॾाढी महांगाई जो दौर लॻो पियो आहे। पेट्रोल वरी अॼु बि चढ़ी वियो आहे। घर में जेकॾहिं न थोरो माहौल सुठो हूंदो त भलो कमु थींदो। हा वाह चवंदा हुजनि त घर जो ततो ॿाहिरि वेंदो हुजे ॿाहिरो ततो जेको ईंदो हुजे उहो काॾे वेंदो हुजे। असांजी भेण खे बसि हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं त असांजे रामू जी पारत हुजे। बसि इहो सम्झ अदा हिते कुझु ई न हुजई। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी भेण तव्हां ठीकु आहियो? खैर खैर लॻो पियो हुजे। तव्हां कीअं हुजो? ठीकु लॻा पिया हुजो? अजी अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। गर्मी तमामु घणी आहे इन करे अव्हां खे पंहिंजे ॿारनि ते घर वारनि ते स्पेशली असांजे रामू जी पारत हुजे। रामू जी मूंखे पारत हुजे छा कंदी हुजां? दादा बर्फ जे हुन में झंदी हुजां सर में। अजी ओ ॿाहिरां मर्द माण्हू कमाए अचे थो न त उनजी इलाही ॿाहिरां जेकॾहिं ततो हूंदो घर में जेकॾहिं हुनखे माना जूस पाणी थधे जो इंतज़ाम थींदो त सम्झां थो वरी कमाई जहिड़ो अॻियां वरी कमु करण जहिड़ो थी वेंदो। अदा हिन कमाई ई न हुजे त बाक़ी हिनखे जूस कहिड़ो प्यारींदी हुजां पुछंदो मर्द हुजे। माण्हू त हर माण्हू कमाए थो पर जेके मिसाल तौर नथा कमाइनि त उन्हनि खे बि अव्हां जे थ्रू गुज़ारिश कंदासीं त उहे बि कमुकार कनि। बसि अदा सही चवंदो वॾी हर मौसम में चवंदो हुजे गर्मी गुज़रे पोइ करां सियारो गुज़रे पोइ करां इहो सॼो ॾींहुं घर में वेठो हुजे भाऊ। अच्छा रामू त तमामु घणी अव्हां जी इज़त बि कंदो आहे ख़्याल बि कंदो आहे। इन ईद जा कपिड़ा बि नवां वरिता अथसि सभिनी जे लाइ घर वारनि जे लाइ। वोदा चवंदा हुजनि त ज़िंदगी में कॾहिं कॾहिं माण्हू खे चपर लॻी वेंदे हीअ मूंखे चपर लॻी हुजे मां त घणो ई ख़्यालु कंदो आहियां। ॾिसंदो हुजे मुंहिंजा भाई छा चवंदो हुजे पंहिंजी घर वारी खे।
न न न घर वारी जी इज़त करणु खपे, इज़त करणु खपे न, सभिनी जी इज़त, तव्हां बि इज़त करियो ऐं तव्हांजी बि इज़त कंदो, इहो ॾाढो प्यारो माण्हू आहे। औरत जी माण्हू वॾी महिरबानी अदा। इज़त करणु खपंदी हुजे। तूं कीअं ॻाल्हाईंदो हुजी? छा ॻाल्हायो? कीअं ॻाल्हाईंदो हुजी? पंहिंजो हवात संभाले ॻाल्हाईंदो हुजी। राधुल खे तूं न सुञाणींदो हुजी, पोइ वरी चवंदो हुजी की हीअं थींदो हुजे, हूअं थींदो हुजे। हा इहो पंहिंजा लक्षण ॾिसंदी हुजे। मुंहिंजा ग़लति लक्षण हुजे। हे ॿाहूं खुंजे थी छा को तूं हिते कराटे रांदि खेॾंदी हुजे, मर्द पंहिंजे मर्द कंहिंजे मर्द खे हाणे माण्हू एतिरो बि माण्हू थोरो ख्यालु रखंदो, ईअं माण्हू ईअं रुगो ईअं न थोरो सुबह जो रामू सब कुछ कर सकता, एनो खुश नहीं रख सकता। सब कुछ कर सकता है, एक काम नहीं कर सकता है। वो वरी मैं इसको समझाती हूँ कि तू किस तरह से ये काम कर सकता है। हाँ शाबाश, अच्छी बात है ये। अजो के प्रोग्राम का कमी कोताही थी हुजे तो माफ़ी जा तलबगार जो सुभाणे वरी नवा रंग हुजे तो वरी सुभाणे सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजे। सॾ में सॾ हुजे, मेरा टीवी ऐं रामू इरादा अवां सां गॾु हुजनि। जाॾे पैर हुजे ताड़े खैर हुजे, हक़ मौजूद सदा मौजूद। जी लतीफ़ जी बोली धनिया जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, संत सलामत हुजे। पर रामू हा इरादा खे इजाज़त पर हा विंदे विंदे अंत बहर दी कल न काए रंगी रंग बढ़ाए। इहो अवां ॾिसो, इहो अवां जे ना हुजे, असांखे इजाज़त ॾींदा हुजो, दुआनि में यादि रखंदा हुजो। जाॾे पैर ताड़े खैर। हा तूं हलंदी हुजे ताॾे पैर।